नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। पंजाब जे वॾे वज़ीर जी ॿीहर चूंड 22 जुलाई ते शाम जो 4 लॻे सूबाई असेंबली में थींदी। इजलास की सदारत डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी कंदो। सुप्रीम कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर के चूंड बाबत लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ तहरीक इंसाफ की अपील से लिखत में फैसलो जारी कर छॾियो। फैसले में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर समूरियूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वॾे वज़ीर की चूंड जो नोटिफिकेशन जारी कंदो। फैसले में टिन्ही सियासी जमायतुनि के रवैये की वाखाण पिण कई वई। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के हुक्म ॾिनो आहे त मख़सूस सीटुनि ते हाई कोर्ट के फैसले मुताबिक एक हफ़्ते में नोटिफिकेशन जारी कयो वञे। माज़ी की हुकूमत IMF से देर से मुआहिदो कयो ऐं असांखे उन सां हर क़ीमत ते मुआहिदो करणो थो। हाणे $1 अरब लाइ IMF वारा पाकिस्तान के मजबूर करे रहिया आहिनि। गुज़रियल हुकूमत IMF से गलत मुआहिदो कयो जेको ख़ामियुनि सां भरपूर हो, शर्त बि सही न हुआ। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जूं इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त इमरान ख़ान की हुकूमत सिर्फ़ फरागोगी ऐं एहसन गुजर जी तक़दीर बदलाई मुल्क लाइ कुछ करे सघे हां त 4 सालनि में कुछ करे वठे हां। जंहिं शख़्स के इशारे से मुल्क लुॾी वेंदो हो अॼु पाण लुॾे नथो सघे। एक शख़्स डफेड़ फैलाइण में मसरूफ़ आहे। इमरान खान कंहिं सां गॾु वेहण नथो चाहे। इमरान खान चई रहियो आहे त कंहिंखे बि न छॾींदुसि। गारियूं बि ॾेई रहियो आहे। शहीदनि जी क़ुर्बानी क़ौमुनि जी तक़दीर बदिलाए छॾींदी आहे। शहीदनि जो फ़र्ज़ त पूरी क़ौम ते हूंदो आहे। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस के बुनियाद ते ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी हुआ। ISPR मूजिब उत्तर वजीरिस्तान के इलाके गुलाम खान कली में दहशतगर्दन की मौजूदगी वारे इतला ते फोर्सेस ऑपरेशन कयो। फायरिंग की डेवट में 3 दहशतगर्द मारिजी हुआ, जिन के कब्जे में हथियार गोला बारूद भत कया विया। मारिजी वल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस खिलाफ कार्रवाई में सरगर्म हुआ। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रजा जो ईरान जो दौरो। ISPR मूजिब जनरल नदीम रजा दौरे दौरान ईरानी सदर और फौजी क़यादत से मुलाकातों कयूं। मुलाकातुनि दौरान ख़िते की सलामती और स्ट्रेटजिक मामलों से तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। सिक्योरिटी और दिफ़ाई सहकार वधाइण ते भी इत्तफ़ाक़ कयो वियो। ईरानी फौजी क़यादत दहशतगर्दी खिलाफ जंग में पाक फौज जे क़ुर्बानियुनि की वाखाण कई। सदर आसिफ अली जरदारी से मुस्लिम लीग ख़ाफ के सरबराह चौधरी शुजात हुसैन की मुलाकात। चौधरी शुजात आसिफ अली जरदारी से अमड़ के लाॾाणे ते उज़रख़्वाही कई। मुलाकात में मुल्क की मौजूदा सूरत हाल ते भी ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुल्क में कोरोना वायरस के 4 मरीज फौत थी विया। गुज़रियल 24 कलाकनि दौरान 818 नवा केस रिपोर्ट। मुल्क में वायरस की शरह 4.47% रही। कोरोना वायरस सबब 126 मरीजन की हालत गंभीर जोगी बुधाई पी वने।